वेलकम बैक नाज़रीन। असांजी जेका ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे उहा असां कंटिन्यू कयूं था। हींअर असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे अलीम आदिल शेख साहब जेके काफ लीग सिंध जा सदर आहिनि। उन्हनि सां गॾु वेठल आहिनि खलीक अंसारी साहब, राजा खलीक अंसारी साहब जेके PML नून जा अॻुवान आहिनि। वेलकम साईं, भलीकार ऐं ख़ासि भलीकार साईं के जेके असां सां गॾु हितां विया मार्च जो आख़िरी प्रोग्राम करे वरी हाणे लॻे थो त मार्च पुॼाणी ताईं पहुती आहे। हिकिड़े ॾींहुं लाइ हिकिड़े ॾींहुं लाइ सुभाणे परे हली वेंदुसि। अच्छा अच्छा, को ज़रूरी कमु करणु आयो। सही सही। हाणे साईं सूरत छा आहे भला? हीउ मामिलो जेको एॾो तव्हां क़ौम ऐं अवाम खे हिकिड़ो पूरो जेको आहे चवंदा आहिनि त अवाम खे बि तव्हां यरगमाल त कयो आहे। TV स्क्रीन्स जे अॻियां जेके आहिनि उहे यरगमाल वेठा आहिनि। ॼाण फ़ैसिलो आयो, ॼाण फ़ैसिलो आयो, फ़ैसिलो कुझु नथो अचे, ॻाल्हियूं साॻियूं उहे ई चवंदा आहिनि कारी वारा कख जेके आहिनि। को नई शइ कोन्हे, डिमांड्स ते बि पोइ आहिस्ता आहिस्ता लॻे थो हाणे जेको आहे कादरी साहब बि इमरान खान साहब अचनि पिया। तव्हां इस्लामाबाद में हुयो, छा माहौल ॾिठो? माण्हू बि शायदि पूरा उतरा न अची सघिया जेतिरी तव्हांजी उमेद हुई। हिकिड़ो तव्हांजी असां रेटिंग वधाए छॾी आहे। अच्छा, हा, इहो यरगमाल ते रेटिंग तव्हांजी वधंदी न। न साईं, उहो त बिल्कुलु पूरी क़ौम जेका आहे मञे थो त वाकई यरगमाल माण्हू वेठा आहिनि। अच्छा, वेठा हली आहे। ॾिसो शाह साहब, त इशू माना एतिरो सिधो न आहे न को इनखे असां आम तरीक़े सां ॾिसी सघूं था। दुनिया में जिथे भी अड़ा इनकलाब अचन था या जेके भी कदें भी अड़ा धरना लगा आहिनि, ताइवान हुजे, तहरीर स्क्वायर हुजे, किथे किरोड़े माने न हूंदा आहिनि। सही, इहो न हूंदो आहे। ऐं असांजी हिस्ट्री में भी जेको थियो आहे, मोहतरमा 93 में जेको पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च हुयो टुवर्ड्स इस्लामाबाद, उन में केतिरा माण्हू सभिनी ख़बर आहे, गवर्नमेंट टॉपल थी हुई, काकड़ फार्मूलो अची वियो हो। उन खां पोइ मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब जेको जुडिशरी जी बहाली लाइ जेको धरणो कढियो, मार्च निकितो, तव्हांखे ख़बर आहे केतिरा माण्हू हुया। हाणे बि मां सम्झां थो त जेतिरा वॾो इज्तिमा ऐं जहिड़े तरीक़े सां इहो 14 तारीख़, माना हीअ त जेके असां पेट जी ॻाल्हि कंदासीं, PTI जी ॻाल्हि नथा कयूं, इहे 10 तारीख़ खां इन्हनि अनाउंस कयो, उन खां पोइ हुन घेराव थियो, हुन जो मुआसिरो थियो, वरी 14 निकिता, 10 खां ॾिठो, ॾिसो उन वेठा आहिनि इहे मेजॉरिटी, उहो शामिल थी आहे। केतिरा ॾींहं थी विया आहिनि इस्लामाबाद में अची एतिरो पुरमन एहतजाज, इज्तिमा, धरणो, मुज़ाहिरो कॾहिं कोन थियो आहे। त हिकिड़ी माना हिकिड़ो पत्थर बि इन्हनि कोन हयो आहे। इन्हनि खे गोलियूं लॻियूं आहिनि, इन्हनि जा 80 माण्हुनि खे ज़ख़्मी कयो आहे, 14 खे क़तल कयो आहे। उन खां पोइ बि पूरे असां रैली में गॾु हुयासीं, लाहौर खां वठी असां इस्लामाबाद पहुता आहियूं, माना को वायलेंस न थियो आहे। ऐं मां सम्झां थो त हिन मुल्क में असीं आइनी ऐं जमहूरी हक़ इस्तेमालु था कयूं। जंहिं मुल्क में माण्हू 14 क़तल थी वञनि ऐं उन जी FIR ताईं न कटिजे, त पोइ कहिड़ो आइन, कहिड़ी जमहूरियत, कहिड़ी हुकूमत, कहिड़ी मुमलिकत, कहिड़ी रियासत? ऐं माना सभिनी ख़बर आहे, असां तव्हांजी मीडिया चैनल ॾेखारियो आहे, ऐं थींदो आहे, जहिड़ा थींदा आहिनि हिकिड़े धमाके स्टेट जी मशीनरी जे थ्रू माण्हुनि खे मारियो वियो, FIR ताईं नथी कटिजे। बाक़ी जेके असांजी डिमांड्स हुन खां अॻु में उहो तमामु आइनी असांजी डिमांड्स आहिनि। ऐं असांजी आइनी डिमांड्स कीअं आहिनि, हींअर मां हिकिड़े सेमिनार में थी पियो अचां। उहो सेमिनार हुयो कि जी मुमलिकत और 1973 का आहिनि। असां चऊं त असां पंहिंजी सेमिनार किथे हो साईं? हिते साईं बीच लग्ज़री में हुयो, कराची में। हा, कराची में। त अॼु शाम जो उन ते कि हींअर मुल्क खे ख़तरा, मुमलिकत खे ख़तरा। मां असां हिन महिल ताईं 280 आर्टिकल्स आहिनि आइन में, रुगो 3 आर्टिकल जेके असां इंसानी आम माण्हू उन्हनि खे चरे ई केरु नथो। बाक़ी जेके हुक्मराननि जा, बादशाहनि जा, सियासतदाननि जे पंहिंजे फ़ाइदे लाइ, डिक्टेटरनि जा पंहिंजी मर्ज़ी सां हलाइनि पिया। आम माण्हू आइन जी भंजकड़ी त आहे न, आम माण्हू खे का शइ मिले थी। मां सम्झां थो असां जेको धरणो आहे बहितर आहे, आइन जे दायरे में आहे, पुरमन आहे। ऐं एतिरा माण्हू हिस्ट्री में एतिरे तरीक़े सां वेही नथा सघनि जंहिं तरीक़े सां उस में पाणी वीचारनि जो बंदि, पाणी न आहे, उन को फैसिलिटी न आहे, पत्थर बि नथा हणनि। मां सम्झां थो इनशाला जेके असां डिमांड्स आहिनि उहे बि जेन्युइन आहिनि, आइनी आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त हाणे छा आहे त जेतिरो मां सम्झां थो जेतिरो अरसो तव्हां धरणे ते वेठा हो, तव्हां निकितो लाहौर खां वठी सॼो सफ़र मीडिया ॾेखारियो, इस्लामाबाद वियो, ख़याबान सरवर्दी खां वठी आपारा, वरी हाणे रेड ज़ोन, त एतिरो टाइम मीडिया ॾेखारियो आहे। त हाणे मां सम्झां थो त के तव्हां ॿार को बि नंढे को पुछंदव त भई क्या हुआ है, त उहो कादरी साहब जी स्पीच बि तव्हांखे ॿुधाईंदो, इमरान खान साहब जी बि ॿुधाईंदो, उनकी डिमांड्स क्या और उनकी डिमांड्स क्या, रटिजी विया माण्हू। हाणे असां हिन खां थोरो अॻिते था अचूं। इहो सॼी क़ौम खे ख़बर आहे त प्रॉब्लम्स छा आहिनि ऐं डिमांड्स छा आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त जेको तव्हां इस्लामाबाद जो जेको एॾो सारो जेको कयो, तव्हां रिस्क खयूं, बेसिकली तव्हां रिस्क खयूं, जेको कुझु धुरनि जो ख़्यालु आहे, असां बि तजिया वठूं था माण्हुनि खां, त उहो चवनि था त इहो बिल्कुलु हिकिड़ो फ्लॉप वियो
इनमें को तव्हांखे कामयाबी का हासिल कोन थी आहे माते? इब्तिदाए इश्क है रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या। अच्छा, माना कुछ आहे आगे आगे देखिए होता है। तव्हां ॿुधायो अंसारी साहब त छा सूरत हाल आहे? नून लीग जेको आहे जीअं त हाणे हिननि जा जेके धरणा आहिनि उहे इस्लामाबाद रेड ज़ोन खां पोइ कराची ऐं लाहौर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि हिननि शुरू कया आहिनि। वरी हुनजो रद अमल बि आयो आहे। नवाज़ लीग बि जेको आहे लाहौर में पंहिंजी शो ऑफ स्ट्रेंथ कई आहे, गुजरांवाला में कई आहे, ऐं छा कराची में भी तव्हां कुछ करण जो इरादो रखो था या कुछ? बिल्कुल, अॼु असांजो मुशावरती इजलास हुयो, बल्कि मां उतां ई अचां पियो ऐं असां इहो फ़ैसिलो कयो आहे त अचण वारे ॾींहुं सुभाणे न परीं PMLN जेका आहे उहा कराची में प्रोटेस्ट कोन कंदी, बल्कि इन सपोर्ट ऑफ डेमोक्रेसी, इन सपोर्ट ऑफ पाकिस्तान जी तहफ़ुज़ जे लाइ असां हिकु रैली कढूं पिया जेका रेगल चौक खां प्रेस क्लब ताईं वेंदी ऐं प्रेस क्लब में उहा जलसे में तब्दील थींदी। ऐं ओवरऑल सिंध जे सभिनी डिस्ट्रिक्ट्स में जिते जिते भी असांजा PMLN जा वर्कर्स आहिनि, यूथ विंग आहे, लेडीज़ विंग आहे, उहे सॼी तंज़ीमूं प्लस सिंध जो अवाम उहो रोडनि ते निकिरंदो ऐं उहे इहो ॿुधाईंदा त हू हिन सॼे मामले में जमहूरियत सां गॾु बीठल आहिनि, इदारनि सां गॾु बीठल आहिनि, पाकिस्तान सां गॾु बीठल आहिनि ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जी अफ़वाज सां गॾु बीठल आहिनि। छो जो पाकिस्तान जेका पाक अफ़वाज आहे उहा हिन वक़्तु ऑपरेशन ज़रब अज़्म में मसरूफ़ आहे। असांजा फ़ौजी जवान हिकु तरफ़ शहीद पिया थियनि, ॿिए तरफ़ नाच गाना लॻा पिया हुजनि, इहो मुल्क हिन वक़्तु कॾहिं बि बर्दाश्त नथो करे सघे। माना नाच गाना कंहिंजे कैंप में? इहो इमरान खान कंहिंजो प्यारो मरी वञे तव्हां कवाली तो कोन ॻाईंदो आहे। बहरहाल मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त तव्हां जीअं चओ था त हाणे पसपाई थी आहे ऐं शुरू खां वठी करे जेका वावेला हुई त असांजा रस्ता रोके छॾियऊं, असांजा माण्हुनि खे गिरफ़्तार था कनि, असांजा जेल, मतिलबु इहो तासुर ॾिनो पियो वञे त उते के जेल भरिजी आहे, थाणा भरिजी विया आहिनि। जॾहिं त ही सॼी दुनिया ॾिठो त लाहौर खां वठी करे आया, सिर्फ़ु हिकिड़ो गुजरांवाला में जेको वाक़ियो थियो आहे जंहिं ते बि जल्दी चीफ मिनिस्टर साहिबु एक्शन वरितो ऐं पंहिंजनि ई माण्हुनि खे असां अरेस्ट कयोसीं, भई ग़लति आहे, इहा रविश सही न आहे। ही सभु उते इस्लामाबाद पहुता, जेके जायूं हिननि असां खां घुरियूं असां उन्हनि खे ॾिनियूंसीं, उते अची वेठा, वरी चयूं त साईं 200-300 जेके फिट आहिनि असां अञा अॻिते वेंदासीं मीटर, अबा अचो, वरी अॻिते अचो। वरी हिननि पंहिंजे ई रिटन मुआहिदनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं रेड ज़ोन जी तरफ़ आया, रेड ज़ोन जी तरफ़। ऐं मां शुरू खां वठी चवंदुमि तव्हांजे प्रोग्रामनि में त बाबा असां पुछंदा तव्हां इहो छा था कयो, असां कुझु कोन था कयूं, असां नेण विछाईंदासीं, असां अङण ॿुहारींदासीं ऐं असां कयोसीं। बुनियादी हक़ आहे, ही जमहूरियत आहे, ही आमरियत न आहे। ही हलंदा न परवेज़ मुशर्रफ ज़माने में हुननि खे ख़बर पइजी वञे त घणे वीह सौ थींदो आहे, हिननि खे ख़बर पए त आमरियतूं थींदियूं छा आहिनि, आमरियतुनि जा मुक़ाबला कीअं कबा आहिनि, आमरियतुनि सां कीअं मुंहुं ॾिबो आहे। ही इनकलाब जी रट लॻाइनि था। बाबा कहिड़ो इनकलाब तव्हां दुनिया जा इनकलाब पढ़िया आहिनि? हिन वक़्तु कादरी साहिबु जेका लाइन लेंथ जेका हुनजी आहे, मां सम्झां थो त हुन फ्रेंच रेवोल्यूशन पढ़ियो आहे जंहिंमें हू हेड चॉपर हणी छॾींदा हुया ऐं माण्हुनि जा सर कलम कंदा हुया। पर उहो इनकलाब कंहिं आंदो हुयो? छा उहो इनकलाब मॉडल टाउन जे पोश इलाइक़े में हिकु बहितरीन बंगले में रहंदड़ माण्हू आंदो हुयो? छा उहो इनकलाब कंटेनर में वेठल माण्हू आंदो हुयो? हिननि जा लिबास ॾिठा आहिनि तव्हां? ही फॉरेन, जॾहिं हिन कोट लाथो तव्हांखे ख़बर आहे, असां त फॉरेन में रहिया आहियूं, असांखे ख़बर आहे त हिननि माण्हुनि जे जेके कोट जी क़ीमत आहे उहा बि कंहिं ग़रीब माण्हू जे घर जे बराबरि आहे। ही कहिड़ो इनकलाब था आणनि? ही छा, ही कहिड़ी ॻाल्हि था कनि? ही ग़रीबनि जी ॻाल्हि था कनि, बाबा ग़रीब असां ग़रीबनि जे लाइ कंदासीं। हिननि अॼु ॾींहं ताईं पंहिंजे घरां छा कयो आहे ग़रीबनि जे लाइ? हिननि अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान खे मज़बूत करण जे लाइ, पाकिस्तान में गुरबत जे ख़ात्मे जे लाइ, पाकिस्तान में तालीम जी भलाई जे लाइ छा कयो आहे? कहिड़ो प्रोग्राम आहे? साईं हिकिड़ी ॻाल्हि इहा न त उहो त नवाज़ लीग बि त कुझु ई कोन कयो आहे। अवाम हिन वक़्तु जेको आहे उन जो हाल जेको तव्हां ॾिसो था पिया, बहितरी त कई, महांगाई वधी वई आहे, उनजे अलावा बेरोज़गारी। हाणे थोरी देरि जे लाइ मां इहो क्लियर कयां, मां PMLN जी वकालत नथो कयां, मां नथो चवां त मियां साहिब घणे जेके बि न कम कया आहिनि मूंखे यादि आहिनि, बर्ज़ मां नथो ॿुधायां। हाणे थोरी देरि थोरी देरि लाइ इहो था चवंदो आहे मियां साहिब कुझु न कयो आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं मियां साहिब कुझु बि न कयो आहे ऐं हू डिलीवर नथो करे सघे ऐं हुनजो मैंडेट बि कूड़ो आहे, तसवुरु करे छॾियूं त पोइ आया उनखे हटाइण जे लाइ आईन में तरीक़ो कहिड़ो मुख़्तस कयो वियो आहे? जेको सुप्रीम कोर्ट ॻाल्हि कई आहे त बाबा नवाज़ शरीफ़ साहिबु जेकॾहिं तव्हांखे नथो वणे, जेकॾहिं उन में का बि ख़राबी आहे, जेकॾहिं हू सही डिलीवर नथो करे, जेकॾहिं हू सही तरीक़े सां न आयो आहे त उनखे हटाइण जो तरीक़ो त पार्लियामेंट में आइन में मौजूदु आहे न। तव्हांजी अक्सरियत आहे पार्लियामेंट में, तव्हां इलाही माण्हू खणी वेठा आहियो हुते, MNAs आहिनि तव्हांजा, तव्हां मूव कयो, तव्हां अदम एतमाद जी तहरीक मूव कयो, तव्हां लीगल मीन्स में कानूनी तरीक़नि सां उन्हनि खे हटायो। आमन सदक न असां अखियूं विछाईंदासीं, असां एक्सेप्ट कंदासीं। सही इहो त पंहिंजो जेको सुप्रीम कोर्ट में गवर्नमेंट रिजू कयो त हिननि खे रोकियो वञे या हिननि खे मना कयो वञे, जेको सुप्रीम कोर्ट चयो तव्हांजो मसइलो आहे, असांजो मसइलो कोन्हे, पॉलिटिकल वे आउट आहे।
पॉलिटिकल वे आउट कढो हुनजो उन में गॾो गॾु उन्हनि इहो बि चयो त जेका आर्टिकल 17 जेको आहे जेको आइन जो उन जे हिसाब सां पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि पंहिंजो इहो हल कढनि ऐं पॉलिटिकल सोल्यूशन इहो कढनि त तव्हां सम्झो था त हिन वक़्तु जेका सूरतहाल आहे उहा तव्हां कॉन्स्टिट्यूशन खे पहिरीं ॻाल्हि मञो था या कोन था चओ था न हीउ जो कॉन्स्टिट्यूशन प्रेज़ेंट आहे इहो बिल्कुलु माना उहा इहो त कोर्ट बि चयो आहे त लिखत में त ॾियो त तव्हां कॉन्स्टिट्यूशन खे मञो था नथा मञो था मञो था इहे असां कॾहिं न मञियो आहे असां त मां तव्हांखे ॿुधायां जेको 10 पॉइंट्स एजेंडा जेको हुजे त असां शुरू कयो आहे उहो 100% विद इन द कॉन्स्टिट्यूशन आहे सही अॼु बयान मां ॾिठो आहे जमात इस्लामी जे सिराजुल हक़ साहब जो उन्हनि चयो मां 10 पॉइंट एजेंडा ॾिठो आहे कादरी साहब जो या असांजो जेको गॾियल आहे उहो आइन के मुताबिक़ आहे ॿियो जेकी असांजी डिमांड हाणे जो 17 जून खां पोइ पैदा थी आहे त असांजा जेके माण्हू मरी विया आहिनि शहीद थी विया आहिनि उन्हनि जी FIR कटियो छा उहो कॉन्स्टिट्यूशन सां हटी करे आहे ॻाल्हि इहा आहे त जिलानी साहब को वक़्तु ईंदो आहे जंहिंमें असांखे कुझु करणो सोचणो पवंदो आहे उन्हनि आवाम लाइ जंहिंजी ज़िंदगी में को तब्दीली कोन आई आहे सही असां सभिनी जी ज़िंदगी में मुंहिंजी ज़िंदगी में इनकलाब अची वियो आहे लाज़मी ॻाल्हि आहे त असां मेजॉरिटी जेको 1000 फैमिलीज़ आहिनि 1000 ख़ानदान हिन मुल्क जा आहे हुन 2000 ख़ानदान करे छॾियो उन्हनि ज़िंदगी में इनकलाब बि अची वियो आहे उन्हनि ज़िंदगी में तब्दीली बि अची वई आहे उहो ठीकु आहे केरु कहिड़ो कोट थो पाए कहिड़ा ब्रांडेड सूट्स थो पाए कंहिंजा लंडन में केतिरे अरब जो फ्लैट आहे कंहिंजी कंपनी केतिरे बिलियन जी आहे मां हुन ॻाल्हि ते नथो वञा इहो टॉपिक अलॻि आहे ज़ातियात आहे मां नथो असां सभिनी जा ॻोल्हण लाइ बात निकलेगी तो दूर तक बहुत दूर तक लग जाएगी लंदन के फ्लैट तक लग जाएगी लंदन की कंपनी तक जाएगी स्विट्जरलैंड के अकाउंट तक जाएगी हम बात नहीं करते असां ॻाल्हायूं था त छा इन मुल्क में इन ग़रीब मिसकीन अवाम खे मिले छा आहे उन्हनि ज़िंदगी में तब्दीली आई आहे इहो आइन जो थर्ड आर्टिकल जेको आहे ॿ टे चवंदो आहे कि जी अवाम जे लाइ बिजली पाणी गैस बेसिक सहूलियत ॾियणी आहिनि जेकॾहिं नथियूं मिलनि छा आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे छा आर्टिकल 6 न लॻणु घुरिजे उहे चवनि थियूं लोकल गवर्नमेंट फौरी तौर ते इलेक्शन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त लोकल गवर्नमेंट सिस्टम क़ाइमु थिए पीपल पार्टी आहे 5 साल हिननि जा 1.25 साल लोकल गवर्नमेंट सिस्टम कोन थियो आहे आम माण्हू जे किरदार में कोन आंदो आहे छा इहो आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे छा हिन आर्टिकल 6 न थियणु घुरिजे सिचुएशन हीअ आहे त असां जेके डिमांड्स खणी आया आहियूं त आम माण्हू जी ज़िंदगी लाइ आइन जा जेके 3 आर्टिकल्स आहिनि जेके जंहिंमें आहे त माण्हू जेकॾहिं बीमार थी वियो आहे कमज़ोर थी वियो आहे ज़ईफ़ थी वियो आहे त उनखे सोशल सिक्योरिटी पैसा ॾे नथा मिलनि उनखे इलाजु फ्री मिले नथो मिले उनखे तालीम मिले नथी मिले उन ते रोज़ माना उन ते छा सिक्योर कयो वञे जान माल जो तहफ़ुज़ हुजे हिते घरनि में घड़ी मायुनि सां असांजी नींगरनि सां ज़्यादती कई थी वञे हिते दारुल अमान में मायूं वञनि थियूं अमान में स्टेट जी उनखे खपाए ॾिनो थो वञे अगवा करायो थो वञे ज़ुल्म थर में ॿार था मरी वञनि रोडनि ते 6 बजे खां पोइ के ॿाहिरि निकिरी नथो सघे बसि सिंध जी ॻाल्हि सिंधी चैनल आहे तव्हां सिंध TV ॻाल्हायां थो सॼे मुल्क में इहो हाल आहे बाक़ी कर्ज़नि जी ॻाल्हि था कनि हिस्ट्री में पूरे पाकिस्तान में 6,000 अरब कर्ज़ो वरितो 1.25 साल में 5,200 अरब कर्ज़ो वठी छॾियो आहे बाक़ी अमेरिका ऐं बरतानिया जेको बयान शुरू थिया आहिनि साबित थी वियो आहे त इहो हुकूमत कहिड़े तरीक़े सां आई बैरूनी आकान हिननि जी मदद कई जुडिशरी के इस्तेमाल कयो उन जे रिज़ल्ट में इहा हुकूमत आई ऐं जंहिं हल्के खे हथ टच था कयूं उन में बोगस जाली मैंडेट आहे ॻाल्हि इहा आहे असां सम्झूं था असां पार्लियामेंट जी इज़त था कयूं प्राइम मिनिस्टर हाउस जी इज़त था कयूं इहे बिल्डिंगूं स्टेट जूं आहिनि पर हाणे हिन में जेके मैंडेट वियो आहे जेको इलेक्शन थियो आहे उहो जाली आहे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको ॻाल्हि चओ पिया उन में जॾहिं काफ़ लीग जी गवर्नमेंट हुई इन पावर त तव्हां सम्झो था इन्हनि सभिनी मसइलनि खे तव्हां जेको आहे कंट्रोल कयो ऐं जे कंट्रोल कयो त पोइ आवाम तव्हां वोट छो न कयो तव्हां क़ौमी असेंबली 2 सीटनि ते अची वियो ऐं सेनेट जी जेके आहिनि सीटूं जेके तव्हां जूं आहिनि उहे बि हाणे रिटायरमेंट में वेंदियूं उनखां पोइ त तव्हां उतां बि जेको आहे तव्हांजो वाइट वॉश थींदो पोइ छा थींदो मां ॿुधायां सियासत में इहो सीटूं कॾहिं कंहिंजूं न हूंदियूं आहिनि कॾहिं सभिनी पार्टियुनि जूं हूंदियूं आहिनि के 16 सीटां ते हूंदो आहे हले वेंदो सियासत इन जो नालो आहे असांजा इलाही माण्हू हेॾे विया हिन त फरमाइशी पूरा हूंदा क्यू लीग हुजे ई कोन बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि चवां तव्हांखे असां जेको असां नथा चऊं कादरी साहिबु कोन चयो आहे बाबा असां ईंदासीं हुकूमत में असां ईंदासीं इनकलाब ईंदो मां अमीरुल मोमिनीन ईंदुसि कुझु नथो चए असां चऊं था हाणे खोड़ थी वई हाणे जोड़ो नथा कयूं हाणे अचो मुल्क जा इन 1.25 साल में वॾियूं उम्मीदियूं हुयूं त लाइट अची वेंदी बिजली अची वेंदी पाणी अची वेंदो लोड शेडिंग ख़तमु थी वेंदी कर्ज़ा सर्कुलेट उते ई पहुची आहे उते ई जिते पीपी छॾिया हाणे 500 अरब ते जी पहुता आहिनि हाणे असांजो फार्मूलो इहो आहे ठीकु आहे ॻाल्हि आहे असां चऊं था त रिज़ाइन करणु आइनी हक़ आहे असांजो घुरणु ऐं ॾियणु जेकॾहिं प्राइम मिनिस्टर रिज़ाइन करनि था आइनी तरीक़ो आहे
ऐसा घुरी आइन में सघूं किथे था। लिखियल आहे? ठीकु आहे न, रिज़ाइन करे सघे किथे लिखियल थो, आहे आइन में? आइन में आहे, प्राइम मिनिस्टर पाण रिज़ाइन करे सघे थो, को पाबंदी न आहे, को माण्हू पंहिंजो इस्तीफ़ो ॾेई सघे थो। असां छा था चऊं कि हाणे तव्हां अचो, ठीकु आहे, खोड़ थी वई, असां खोड़ विढ़ियासीं पाण में, छॾियूं था जहिड़ा, हिकिड़ी नेशनल गवर्नमेंट ठहे जंहिंमें सभु हुजनि। असां सम्झूं था न को हिकिड़ी पार्टी, न को फौज, न को जुडिशरी, न को हिकु इदारो, हिकिड़ी पार्टी, हिन में मुल्क जे मसला आहिनि। आम माण्हू 10 करोड़ माण्हू ॿिनि वक़्तनि जी जंहिंखे मानी न मिले, छा मुल्क आहे उहो? असांजो फॉर्मूलो ॿुधो, असां छा था चऊं त नेशनल गवर्नमेंट ठहे जंहिंमें सभु हुजे, नून बि हुजे हुन में। 2018 में ठाहे वठो, ॿुधो न, न 4 साल में माण्हू जेको हाल थियो था, असांजा एतिरा कर्ज़ा वठी छॾींदा, जेको साल में 5200 अरब वठी छॾिया आहिनि, इहे 25000 अरब जा कर्ज़ा असां तव्हांजा ॿार बि जेके सॼी ज़िंदगी असां चऊं था अचनि, सभिनी ऑन बोर्ड कयो वञे, उहे गवर्नमेंट अचे, उहो रिफॉर्म्स करे, उहो इलेक्टोरल रिफॉर्म्स करे, माशी रिफॉर्म्स करे, मुल्क के ग़रीब माण्हुनि जी चङाई लाइ को फ़ैसिला करे, जंहिंमें आम माण्हू ज़िंदगी, उहो जेको रिफॉर्म्स थियनि, उन खां पोइ इलेक्शन थिए, भले इहे अचनि, तव्हां अचो, असां अचूं, जेको वणे अचे, उहो इलेक्शन कमीशन ॿियो ठहे, इहो जालसाज़ी, ठपो, बदमाशी इहो न थिए, बिस्मिल्लाह करे अचो। साईं अंसारी साहब, 182 सीटनि वारी पार्टी 2/3 वारी, उनखे बेल आउट करण जे लाइ 42 सीटनि वारी पार्टी मैदान में लही पई आहे, त छा ज़रूरत पेश आई आहे? छा मतिलबु क्राइसिस तव्हां को हैंडल छो पिया थियनि? 42 सीटनि वारी त आई आहे, पर अहिड़ा बि आहिनि हिकिड़ी सीट बि कोन्हे, उहे बि चवनि था साईं टांगा पार्टीज़ जेके आहिनि, उहे बि चवनि थियूं त तव्हां हलो नेशनल पार्टी, नेशनल गवर्नमेंट अचे। बाबा नेशनल गवर्नमेंट बि कहिड़े आइन नुक़्ते जे तहत? को आइन जो हिकिड़ो हल, असांखे को हल त ॿुधायो कहिड़े जे तहत, ऐं छो ख़्वाहिशुनि ते तव्हां 25,000 माण्हू, 30,000 माण्हू, 35,000 माण्हुनि जे चवण ते असां 20 करोड़ माण्हुनि जे तक़दीरुनि जा फ़ैसिला तव्हां हथनि में ॾेई छॾियूं? हिन जो मतिलबु आहे त सुभाणे मुल्ला फज़लुल्लाह जहिड़ो माण्हू मार्गला जी पहाड़ियुनि खां हेठि लहे ऐं चए शरीयत नाफ़िज़ कयो, मूंसां 2 लख माण्हू गॾनि, पोइ शरीयत नाफ़िज़ करे छॾियूं, पोइ हिन मुल्क जे अंदरि हुननि जा मुतालबा मञूं, हो चवंदो आहे सुभाणे खां क़त्लेआम शुरू कंदासीं, ऐं सुभाणे क़त्लेआम शुरू तव्हां अगरि तारीख़ अगरि पढ़ी हुजे या तव्हांखे अगरि मुतालो थियल हुजे त तारीख़ में त इहो ॾिठो आहे, असां कुझु माण्हू ईंदा आहिनि, पहुची वेंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा हाणे हीउ निज़ाम आहे, छा त उन वक़्तु को विजन न हूंदो आहे, डायरेक्शन न हूंदो आहे। अगरि हीउ विजन ऐं डायरेक्शन सां ऐं पंहिंजे एजेंडे सां साम्हूं अची विया आहिनि, को अवाम दुश्मन न आहे, हिननि जो को बि एजेंडा अवाम दुश्मन आहे, कॉन्स्टिट्यूशनली डिबेट थी सघे थी त उनजो कहिड़ो चऊं त आइन दुश्मन अवाम दुश्मन न आहे, ही सभु केरु माण्हू आहिनि, ही कहिड़ा चहिरा आहिनि, हिननि पंहिंजे दौर में छा छा न कयो, छा हिननि 100 दफ़ा वर्दी में परवेज़ मुशर्रफ खे सदर मुंतखब करण जूं ॻाल्हियूं न कयूं, छा ही हर डिक्टेटर सां हर आमिर सां कोन वेठा? मां चवां थो त बाबा असां हिन वक़्तु पाकिस्तान जी किथां न किथां बहितरी जी शुरूआत असांखे करणी आहे, उन जी शुरूआत इहा ई आहे त हिन मुल्क जे अंदरि डेमोक्रेटिक प्रोसेस जेको आहे उहो ट्रैक ते रहे, ऐं तमामु ज़बरदस्त सिस्टम थियो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत अचे थी, पीपल्स पार्टी जी हुकूमत 5 साल पूरा करे थी, इलेक्शन्स थियनि था, इलेक्शन जे नतीजे में मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ मुल्क जो वज़ीर आज़म थिए थो, उनखे पंहिंजा 5 साल पूरा करणु ॾियो। तव्हांखे इलेक्शन ते शक आहिनि, तव्हां असां इलेक्टोरल रिफॉर्म जी आंदी आहे न कमेटी, उन में तव्हां सभु मौजूदु आहियो, तव्हां उते पंहिंजा मशवरा हिकिड़ी ब्रेक वठूं था ऐं गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। नाज़रीन वठो हिकिड़ो ब्रेक, वापसि वेलकम बैक नाज़रीन। असां ब्रेक में वञण खां पहिरियों अंसारी साहब तव्हां ॿुधायो पिए पंहिंजो त सूरत हाल जेका आहे, पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो मौज़ू खे थोरो अॻिते वधाइण पिया चाहियूं त हिन वक़्तु जेको डेडलॉक पैदा थियो आहे ऐं जेके ॻाल्हियूं जेके आहिनि साम्हूं अचनि पियूं, हर जेके बि धुरियूं आहिनि, चाहे उहो कादरी साहब या PTI, ऐं अगरि PTI त ज़रूरु उन्हनि सां गॾु ॿियूं बि जमातूं आहिनि, जीअं शेख रशीद साहब आहिनि, ॿिया बि ग्रुप्स आहिनि, ऐं साईं वारा जेके आहिनि उहे आहिनि कादरी साहब सां गॾु। हिकिड़ो हूंदो आहे न त पॉसिबिलिटी नज़र ईंदी आहे, चांसिस हूंदा आहिनि त न किथे असांखे नज़र अचे थो। असां इहो हाणे जेको कल्ह को वठी तबसरा बि शुरू थिया आहिनि, त उन में हक़ीक़त इहा आहे त इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त हाणे तव्हां वटि ऑप्शन्स लॻे थो हाणे थोरा रहिजी विया आहिनि, ऐं गवर्नमेंट जेको आहे उहो पंहिंजे हिसाब सां पंहिंजो स्ट्रेटेजी उहो खेॾे थी। हाणे तव्हां ॾिसो त चौधरी निसार साहब जेको आहे चयो त भई इहो हरू भरू तव्हां हिनखे पोलिटिसाइज़ करे छॾियो आहे हिननि धुरनि जेको आहे, ऐं IG त असांजो इंतिज़ामी फ़ैसिलो आहे, हू हुन लीव पहिरियों अप्लाई कयल हुई, ऐं किथे बि इहो हुकुम कंहिंखे शुरू कोई न ॾिनल हो त किथे को लठ हलंदी आहे, उहो न थींदो। पर हाणे इहो IG जेको तब्दील करणु, इहो त ॾिसो न गवर्नमेंट जो बि हिकिड़ो फेलियर आहे
त इहो तासुर जेको आहे आम माण्हू त इहो वठंदो त मतिलबु को हुकुम एकाम अहिड़ो न पियो मञे जंहिं सबबु जेको आहे हुनखे हटायो वियो आहे ऐं खटक साहिब खे आंदो वियो आहे। इन ते तव्हां छा था सम्झो? इहो ई मुंहिंजा साईं, इहो ई हिन मुल्क जो अलमियो रहियो आहे त असां प्रिज़म्पशन तमामु जल्दी करे छॾींदा आहियूं ऐं उन मां तासुर वठी छॾींदा आहियूं, पंहिंजी मर्ज़ी सां तासुर वठंदा आहियूं। हक़ीक़त ईअं न आहे, जेका क्लियर बि थी वई त इहा हक़ीक़त न हुई, उन्हनि लीव अप्लाई कई हुई, उन्हनि खे लीव ते वञिणो, हलिया विया। हाणे जेका सिचुएशन आहे, असां काफ़ी अरसे खां, इहा शुरू खां वठी गवर्नमेंट जी टेक्निक बि हुई, टैक्टिक्स बि हुई त हीअ भले अचनि, इन्हनि जो जमहूरी हक़ बि आहे, हीअ एहतजाज बि कनि ऐं हीअ पंहिंजूं डिमांड्स बि रखनि। ऐं उहे डिमांड पूरे पाकिस्तान ॿुधियूं ऐं पूरे पाकिस्तान ॾिठो, फ़ैसिलो कयो त उहा इहे त इलॉजिकल क़िस्म जूं डिमांड्स आहिनि। मतिलबु जंहिंजो आइन सां को वास्तो न आहे, जंहिंजो कानून सां को वास्तो न आहे, ऐं हीअ डिमांड्स उहे माण्हू करे रहिया आहिनि जिन पंहिंजे दौरनि में ख़ातिर खां नतीजा कोन ॾिना। ऐं हीअ हालतूं जेके आहिनि वरी बि कुझु बहितर आहिनि इन खां अॻिते जे दौरनि खां, जेके माण्हू जिन माण्हुनि जा दौर रहिया आहिनि उन्हनि खे मौक़ो मिलियो त आवाम जी ख़िदमत कनि, पर उन्हनि कोन कई। हू वेठा रहिया पंहिंजे ख़ाम ख़्यालनि में ऐं मुख़्तलिफ़ शयुनि में, ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगियुनि में, जीअं साईं चयो त कुझु माण्हुनि पंहिंजी ज़िंदगी में इनकलाब आंदा आहिनि। असां इहो चऊं था त साईं अॻु में चयो त बात दूर तक जाएगी, त बाबा जिन माण्हुनि जा फ्लैट आहिनि, जिन माण्हुनि खे महलातूं आहिनि, जेके रायबंड में रहनि था, मियां नवाज़ शरीफ़ हुजे, शहबाज शरीफ़ साहिबु हुजे, असां माण्हुनि खे वठी करे इनकलाबी ॻाल्हि त कोन था कयूं। असां पाकिस्तान में हिकिड़े डेमोक्रेटिक प्रोसेस जा हिसो आहियूं, इलेक्शन विढ़ूं था, वोट वठी अचूं था, ख़िदमत कयूं था, अदानी स्कूल बि खोलियूं था ऐं पंहिंजी अवाम जी ख़िदमत बि कयूं था, बिजली मनसूबा बि हणूं था, जेको बि आहे। हाणे उनजे अंदरि जेकॾहिं असां गोभी था हणूं, असां करप्शन था कयूं, कोर्ट मौजूदु आहिनि, तव्हां असांखे पधरो कयो, असां वटि इख़्लाक़ी जवाज़ ई न बचंदो, असां गवर्नमेंट में रहूं। पर हाणे जेका डेडलॉक हिननि पैदा कयो आहे, इन में हिननि पंहिंजे पेर ते कुहाड़ो हयो आहे। ॾिसो, ॿिलीअ खे जॾहिं तव्हां बंदि कमरे में बंदि करे छॾींदव त पोइ उहा दीवारनि खे नोचणु शुरू कंदी। अॼु ताईं कहिड़ो जेको आहे करप्शन जो केस साबित थियो आहे किथे बि? जेको आहे मां चवां थो, करप्शन त जाम थी वियो, इल्ज़ाम ज़रदारी साहिब ते बि लॻंदा रहिया, केस साबित न थिया। पर हिन मुल्क में असल एहतसाब केरु कंदो? असल एहतसाब तव्हां असां हिक ॿिए जो कंदासीं, जुंडा पट कंदासीं, या असल एहतसाब वोट जे ज़रिए अवाम कंदो? ऐं जेकॾहिं वोट में को डिफेक्ट आहे, साईं बि इलेक्शन हाराए वेठो आहे, मां बि हाराए वेठो आहियां, ऐं असां ॿई धांधली जो शिकार आहियूं। इन करे असां ॿिन्ही जो ऐं पाकिस्तान जे मजमूई जो माण्हुनि जो जेको बुनियादी असांखे हल जेको आहे उहो इहो ई आहे, इलेक्शन रिफॉर्म्स अचनि। खणी अचो बायोमेट्रिक्स, त जीअं मां बि सेटिस्फाई थियां, हा मां खटि में हारायुमि, साईं बि सेटिस्फाई थिया, मूंखे वोट केतिरा मिलिया, असां बिल्कुलु सां एग्री कयूं था। असां त चऊं था त बाबा इमरान ख़ान साहिब इलेक्टोरल रिफॉर्म्स कमेटी जो पाण सरबराह ते अची करे जेके इलेक्टोरल रिफॉर्म्स आणणु चाहियो था, अचो आणियूं। वज़ीर आज़म छो छॾे? वज़ीर आज़म बाबा असां यार अमरियतनि जा मुक़ाबला कयासीं, असां परवेज़ मुशर्रफ जा मुक़ाबला कयासीं, जलावतनियूं बर्दाश्त कयूंसीं, जेल काटियासीं, हिननि जूं जेके डिमांड्स आहिनि जहाज़नि में हथ खणी ॿुधंदा, नवाज़ शरीफ़ हिननि जूं जेके डिमांड्स आहिनि उहे डिमांड्स हिकिड़े लिहाज़ सां ॾिसो न, हर शइ जो माज़ी हूंदो आहे। 1997 में जेके इलेक्शन थियूं, जेको 2/3 मेजोरिटी में मियां साहिबु आयो, वरी उअं ई हलियो बि वियो, त उन हिसाब सां तव्हां ॾिसो त उहो छा जेन्युइन मैंडेट हुयो? जेन्युइन मैंडेट त न हो न। जेकॾहिं जेन्युइन मैंडेट न हुजे हा न त 5 साल पूरा करे आहे। हिन मुल्क जी इहा बदकिस्मती रही आहे त जेके माण्हू जेन्युइन मैंडेट ते ईंदा आहिनि, जेके कंहिं सिंपैथी वोट जे नतीजे में न ईंदा आहिनि, जेके वाकई जेन्युइन मैंडेट सां ईंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे हलणु कोन ॾिनो वेंदो आहे, छो जो उहे डिक्टेशन कोन वठंदा आहिनि। ऐं उन ज़माने में ही ताजा इत्यादि हुया, पार्टी में हुया, असांजी पार्टी जो हिसो हुया, असांजी पार्टी जो पार्ट एंड पार्सल हुया, बुनियाद हुया असांजी पार्टी जो। छॾे असांखे ठीकु आहे, पार्टियूं नथी रहंदियूं आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजो भला वे फॉरवर्ड वेंदासीं, अगरि वेंदासीं त उन में तव्हां केतिरी लचक जो मुज़ाहिरो कंदव, जेका तव्हां वारो जेको कैंप आहे ताहिरुल क़ादरी साहिब वारो। हाणे आसिफ ज़रदारी साहिबु जेको आहे चयो आहे, इमरान ख़ान साहिबु चयो त मूंखे ख़ुर्शीद शाह साहिबु क़ाबिल क़बूल न आहे, पर ज़रदारी साहिब जन जेको आहे वरी उन्हनि खे चयो आहे त टास्क ॾिनो आहे, ऐं उन्हनि सां जेको कमेटी जेका जोड़ी वई आहे उन में जहांगीर बदर साहिबु ऐं कमर ज़मान कायरा साहिबु। हलो, इहा हिकिड़ी डिमांड उन्हनि पारां पूरी थी, तव्हांखे त एतिराज़ न आहे न पीपल्स पार्टी के मेंबर ते। त हाणे पीपल्स पार्टी जॾहिं ईंदी, तव्हां सां ॻाल्हाईंदी ऐं तव्हांखे सम्झाईंदी त बाबा जमहूरियत खे हलणु ॾियो, महिरबानी कयो, ईअं न कयो, ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जा पंहिंजा स्टेक्स आहिनि, पोइ तव्हां भला कहिड़ी ॻाल्हि अहिड़ी हूंदी जेको तव्हां चवंदो बाबा ठीकु आहे, हाणे बर्फ़ जो आहे पिघलने लॻी आहे? पहिरीं त भाई नंढे भाउ जी हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे जे साईं पाण चयो त हाणे ॿिली खे बंदि कयो, माना शींहं हाणे ॿिली थी वियो आहे, इहा त ख़ैर थी न। हुकूमत खे जीअं असांखे हेल्प कंदो छा कंदो, माना हाणे इहो ख़बर हुजे आवाम खे ॿिली थी चुको आहे। ॾिसो, मां हिकिड़ी अर्ज़ु कयां तव्हां सां, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हाणे कुझु असां एकेडमिक ॻाल्हि बि करणु घुरिजे, मतिलबु इहो मतिलबु मां जेको सम्झाइणु थो चाहियां, इहो असां सीरियस वेठा आहियूं, रुगो ढोंग न आहे, ड्रामो न आहे, कुझु बेसिस आहिनि।
हाणे ॻाल्हि हले पई साईं ग़ैर आइनी ग़ैर आइनी ग़ैर आइनी हर शइ ग़ैर आइनी कीअं वञूं कीअं इस्तीफ़ा ॾियूं ग़ैर आइनी कीअं हुकूमत वञे इहा ग़ैर आइनी इहे बि ग़ैर आइनी। मां 2 टे शयूं तव्हां खां पॉइंट ॿुधाया। असांजी सिंधी क़ौम वॾी समझदार आहे पढ़ियल लिखियल आहे बाबा तव्हां बि ॿुधिजो। आर्टिकल 24 चवे थो आइन जो आर्टिकल नंबर 24 आइन पाकिस्तान जो त मुमलिकत ज़िम्मेवार आहे पंहिंजी क़ौम खे बिजली पाणी गैस सेवरेज रोड रस्ता। छा बिजली मिले थी छा पानी मिले थो मूंखे जवाब सोचो। लोड शेडिंग 18 कलाक असांजे ॻोठनि में नथी थिए। छा पानी मिले थो साफ़ त छॾियो माना मिले ई नथो किलो पाणी बि नथो मिले। छा गैस मिले थी छा शहरनि में सेवरेज ठहियल आहे छा रोड रस्ता इहे सॼा तबाह न थी चुका आहिनि पाकिस्तान जा। बीमार माण्हू जेकॾहिं हूंदो आइन चवे थो बीमार माण्हू आइन में लिखियल सां जेको मुमलिकत न करे इट मीन्स उहो गदार आहिनि सभु गदार आहियूं। इन में त असां बि अचूं था इन में असां बि अचूं था इन गदारी में जेके 20 साल जा हुकुमरान आहिनि। हाणे जी ॻाल्हि थिए पई जेके बीमार माण्हू जेके आहिनि पर ज़िम्मेवार केरु वधीक सभु असां हाणे अॻिते वधूं असां ठीकु आहे न असां पाण खे बि चऊं था। छा बीमार माण्हू हुजे ज़ईफ़ थी वञे उनखे सरकार खे उनखे नान नफ़को ॾियणो उनखे अलाउंस ॾियणो छा ॾिए थो बुख मरनि था माण्हू बुख फाका करे मरे था वञनि। आर्टिकल 32 बल्दियाती इदारा हूंदा बल्दियाती इदारनि जो मां अॻु ई चई वियुसि तव्हांखे माना ज़िक्र ई न आहे। TMA जे एडमिनिस्ट्रेटरनि जे थ्रू अधु पैसा हेठि तनख़्वाह पघारूं ॾेई खाई था वञनि मिनिस्टर सेक्रेटरी हे हिन वक़्तु तबाही लॻे सॼे पाकिस्तान में ई आहे पर शहर तबाह थी आहे असांजा। वञो लाड़काणो ॾिसो वञी तबाही रोडनि जी रस्तनि जी मच्छरनि जी। आर्टिकल 35 शादी कराई वेंदी न्याणियुनि जी 10,000 रुपया ज़कात ॾिए थी शादी लाइ। 10,000 रुपये में कंहिंजी शादी थी सघंदी ॿुधायो मूंखे छा रुगो लूण बि ॾिए त शादी थी सघंदी। आर्टिकल 32 चवे थो मां ई बचे ॿार जी जेको आहे ख़्यालु थर में मां जी कमज़ोरी जे करे ॿारड़ा मरी आहे इहो आइन में लिखियलु आहे। छा ॿारड़ा न विया आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे। छा आर्टिकल 6 इन्हनि ते हुकुमरान ते न लॻणु घुरिजे। माना असांजी हुकूमत वञे त टंगे छॾियो आर्टिकल 6 थी वियो असांखे हटायो वञे त आइन अची वञे माण्हू 18 करोड़ मरनि बुख मरनि मां ॿार हे हो सभु तबाही थी वञे। आर्टिकल 37 चए थो चाइल्ड लेबर न थींदी माना ॿारनि सां मज़म सॼे पंजाब में वधीक चाहे 14 साल खां हेठि केतिरा ॿारड़ा मिस्त्री आहिनि कालीन में हिन न आहे असां वटि। ॿियो 38 ॿियो हिकिड़ो शराब असमत फरोशी माना इहे ॿिया जुआ शुआ ॿिया जेको असांजा अॾा वॾा हलनि था असां वटि सॼो आइन 1000 रुपये में आइन विकिरो कनि था। को माण्हू आयो मिसाल जी ॻाल्हि डांस पार्टी हले थी 1000 रुपये मोबाइल वारे खे हेड कांस्टेबल साहब खे आइन विकिजी वियो शराब लिखियल आहे आम माण्हू जे मसइले लाइ। 38 चए थो त ज़मींदार ऐं किसान में जो हारी में फ़र्क़ु न थियणु घुरिजे। असां वटि पाकिस्तान कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान बुक मुंहिंजी गाॾी में पई आहे अॼु मां ॿुधायो कॉन्स्टिट्यूशन में शरीयत न पंहिंजो जेको तव्हां 1973 जो आइन जो सेक्शन तव्हांखे ॿुधाए थो घुराए पाण वटि रखिजो। ॻाल्हि इहा आहे खोड़ थी वियो बाक़ी आहे त हाणे घणो थी वियो असां पंहिंजे पाण लाइ जेके 1000 फैमिलीज़ आहिनि 18 करोड़ 17 करोड़ 99 लख 99 हज़ार जेको माण्हू आहिनि उहो इन्हनि मसइलनि जा शिकार आहिनि। असां चाहियूं था आम माण्हू लाइ मसइला हल थियनि तंहिं करे असां वेठा आहियूं। हाणे एडिशनल असांजी अची वई आहे जॾहिं माण्हू मारे छॾिया असां अॻु में डिमांड कोन हुई लंडन में जॾहिं वेठा हुआसीं असां चयो ॾियो असांखे माण्हू मरी विया असांजो हाणे FIR कटे ऐं रिज़ाइन कयो। हिकिड़ो सवाल इहो आर्टिकल 24 32 ॿिया आर्टिकल्स ॿुधाया त जेको आइन उन में आहिनि तव्हां मूंखे इहो ॿुधायो त इहो जेको असांजो कॉन्स्टिट्यूशन आहे कॾहिं ठहियो 73 में उन खां पोइ कंकरेंट लिस्ट जी ॻाल्हि हुई उहा कॾहिं थियणु खपंदी फौरन थियणु घुरिजे 1983 में 10 सालनि खां पोइ असां वटि हुयो मिलिट्री रूल उन खां पोइ जॾहिं जमहूरियत आई त हिकिड़ी 1.5-2 साल जी वरी ॿी 2.5 साल जी वरी ॿी 2.5 साल जी त हींअर जॾहिं हिकिड़ी जेका स्मूथ ट्रांज़िशन थी आहे उन खां पोइ 18 अमेंडमेंट अची वई कोन्हे न स्मूथ ट्रांज़िशन किथे थी आहे 11 मई ते ख़तम थियो आहिनि काफ़ी सारा मसइला हल थिया टाइम किथे ॾिसो मां चयो क़ुरान शरीफ़ न आहे असां जॾहिं पंहिंजी मर्ज़ी जी अमेंडमेंट्स करे था वठूं कुझु अमेंडमेंट्स अवाम लाइ बि कयूं ग़रीबनि लाइ कयूं मिस्किननि लाइ कयूं रुगो असां पंहिंजे मर्ज़ी डिक्टेटर्स तबाह कयो आइन खे
असां सियासतदाननि बि एतिरो सही न कयो। असां ॾिसो न तव्हां जेको एंकर चए थो त हीउ त तव्हां शरई कानून था ॿुधायो, साईं शरई कानून न आहे, असांजो आइन आहे जंहिंमें के ग़रीब मिसकिन खे बुखो न आहे सुम्हणो पंहिंजे ॻोठ में। ॾिसो न इहे शयूं हाणे असां बसि असां चयो आहे कानून बि साईं जेको आहे उहो अलॻि शइ, चौधरी शिवरात ते कानून लॻंदो, नवाज़ शरीफ़ साहब ते लॻंदो, कादरी ते लॻंदो, इमरान ख़ान ते लॻंदो, ज़रदारी साहब ते लॻंदो, इन्हनि लाइ कानून हरकत में अची वेंदो। मिसकिन मरी थो वञे, कंहिंजी लजा लुट थी वञे, कंहिं अगवा थी थो वञे, कंहिंखे ॿार खे ज़्यादती थी वञे, उन लाइ आइन न लॻंदो, उन लाइ के ज़िम्मेवार आहे। हाणे खोड़ थी वई आहे, हाणे आम माण्हू लाइ ॻाल्हि करणी पवंदी। असां आम माण्हू लाइ ॻाल्हि शुरू कई आहे, असां पुराणी जेकी ज़लालतूं ख़बास्तूं थी असां ज़िम्मेवार पाण बि आहियूं हुनजा, पर हाणे अलाह साईं असांखे मौक़ो ॾिनो आहे त असां चाहियूं था त कुझु ठीकु थिए। असां चाहियूं था हींअर हिकिड़ो ज़हन सोचे करे त ठीकु आहे 70 साल बाद ई असां इन्हनि माण्हुनि लाइ मिसकिननि लाइ कुझु करे वञूं, सभिनी अॻिते अचणु घुरिजे। अल्टीमेटली कहते हैं ना हिकिड़ी फिल्म में गानो हो, ज़िंदगी इम्तिहान लेती है और कुर्बानी लेती है। यानी कुर्बानी कीअं न वॾे खे ॾियणी पवंदी, नंढे खे कोन ॾियणी पवंदी। त कुर्बानी ॾियण लाइ तयार आहिनि तव्हांजा लीडर? पहिरीं त मां साईं जो शुक्रगुज़ार आहियां, साईं मञे थो हक़ीक़त मञणु घुरिजे, ज़िम्मेदार आहिनि, बिल्कुलु आहियूं पंहिंजे लाइ गद्दार जो लफ़्ज़ बि इस्तेमालु कयो। हा सभु आहियूं असां। मां अर्ज़ु करे वञा त साईं जेको बि आर्टिकल्स जूं ॻाल्हियूं करे थो बिल्कुलु 100% ठीकु आहिनि। असां PMLN बि इनखे एक्सेप्ट करे थी त इहो माण्हुनि जी ज़िंदगियुनि में इनकलाब अचणु घुरिजे। सही, इन मां काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि 90% शयूं जेके आहिनि उहे असांजे मंशूर में बि शामिल आहिनि, जेको असांजो इलेक्टोरल मैनिफेस्टो हुयो। इन ते अमल बि कराइण जे लाइ हिकिड़ो तरीक़ेकार आहे। सही, छा जॾहिं तव्हां इलेक्शनूं खटे अचो ऐं तव्हां 5 साल पूरा कयो ऐं उहे 5 साल विञाए छॾियो, हिकिड़ी बि रिफॉर्म न आणियो सघो, तव्हां हिकिड़ी बि अमेंडमेंट न आणियो ऐं तव्हां खटे अचो, ठीकु आहे असां तव्हांखे एक्सेप्ट कयूं वेही करे, असां जलावतनियूं काटियूं, ऐं जॾहिं असां इलेक्शन खटे अचूं, चोर दरवाज़े सां न अचूं, इलेक्शन खटे अचूं, माण्हुनि जे वोट सां अचूं, त पोइ असांजो मैंडेट ख़राब थी वियो, असांजो मैंडेट चोरी थी वियो। इलाही माज़रत सां हिकिड़ो ब्रेक वठूं था, उन खां पोइ तव्हांखे मौक़ो ॾींदासीं तव्हां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयो। नाज़रीन हिकिड़ो वठूं था ब्रेक, पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन जी, हाणे तव्हांखे मौक़ो आहे मां इहो अर्ज़ु कयां पोइ त असां माण्हू हिन मुल्क जे अंदरि आइन ऐं कानून खे मञूं था नथा मञूं। असां हिकु तरफ़ आइन जी ॻाल्हि था कयूं, आइन जी हुकुमरानी जो तरीक़ो इहो थोरी आहे तव्हां रोड ते चई करे चओ बाबा असांखे आइन जी हुकुमरानी खपे, न त तव्हां सभिनी खे मारे छॾींदासीं, तव्हां इस्तीफ़ा ॾियो, न त असां हमला कंदासीं, इहो त कोन थो थी सघे। तव्हांजो जमहूरी हक़ आहे, एक्सेप्ट कयोसीं, इन ई आइन में लिखियलु आहे त अवाम जो एहतजाज करण जो हक़ आहे, किथे बि अचनि असां एक्सेप्ट कयो, वेठा रहो। पर तव्हां इहो बि ॾिसो त इहे जेके मासूम माण्हुनि जो जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो था त माइरुनि जी सिहत ख़राब थी थिए, चाइल्ड लेबर जी ॻाल्हि था कयो, पाकिस्तान जी इकोनॉमी सां सॼो इहे रिलेट कनि थियूं शयूं, तव्हांजे इन धरने जे करे पाकिस्तान जी इकोनॉमी ते केतिरो बुरो असरु पियो आहे, पाकिस्तान जी मईशत बर्बाद पई थिए, पर ॾेह में पाकिस्तान जो इमेज ख़राब पियो थिए, तव्हांखे उते उन वक़्तु पाकिस्तान जी ख़्यालु कोन थो अचे। तव्हां वटि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो रस्तो खुलियो पियो आहे, तव्हां पंहिंजो मंशूर खणो, तव्हां इहा आर्टिकल वटि माण्हुनि वटि खणी वञो। ॾिसो इलेक्शन विहणु पॉलिटिकल प्रोसेस जो हिसो बणिजणु तमामु मुश्किल कमु आहे, उन मुश्किल कम जी तरफ़ त कोन था वञो, तव्हांखे रातो राति हिकिड़ो आसान कमु खपे। जेकॾहिं आसान कमु थियणु शुरू थी वियो, इहो प्रेसिडेंट ठही वियो, जेकॾहिं इहो उसूल हिन दुनिया जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि ठही वियो त पोइ हर ॿियो माण्हू ताक़त जे ज़ोर ते हिन मुल्क में पंहिंजा मुतालबा मंझराइण शुरू करे छॾींदो। पोइ त को सुभाणे परू चांडे जहिड़ो माण्हू बि अची वेंदो ऐं चवंदो आहे मूंखे डिप्टी कमिश्नर कोन थो वणे, हू पंहिंजा धाड़ियल वठी हले रोड ते ॾेई रहंदो। इन करे आइन ऐं कानून खे फॉलो करणो पवंदो न। आइन में हिकिड़ी शइ आहे, तव्हां जेके बि तब्दीलियूं आणणु चाहियो था आहियो, पर उनजो तरीक़ेकार इहो आहे तव्हां आवाम में वञो, वोट हासिल कयो, वोट ॾी ताक़त जे नतीजे में अचो, वोट वठण जो प्रोसेस ते तव्हांखे एतिराज़ आहे, असां उनखे ठीकु करण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी असां तव्हांखे गवर्नमेंट जी रिट में हथु विझणु कोन ॾींदासीं। इन तरीक़े जा जेका रविश तव्हां इख़्तियार कई आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग नून हिकिड़ी पार्टी, हिकिड़ी जमात आहे, डेमोक्रेटिक पार्टी आहे। असां 11 साल अमरीत जो मुक़ाबिलो कयोसीं, घटि हुयासीं, इलाही माण्हू असांखे छॾे विया, असांखे रस्ते में अधु अकेलो छॾे ॾिनो वियो, असां मुक़ाबिलो कंदा रहियासीं। हीअ त कुझु बि कोन्हनि। असां जॾहिं मुक़ाबले करण ते आयासीं ऐं जंहिं ॾींहुं मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु कॉल ॾेई छॾी, उन ॾींहुं हिन मुल्क जे अंदरि मूंखे खाना जंगी नज़र अचे थी। असां हिन वक़्त ताईं मुल्क खे अनारकी खां, खाना जंगी खां बचाईंदा अचूं पिया। इन करे तारीख़ खे छॾे ॾियो, तारीख़ फ़ैसिलो करे केरु केरु आहिनि जेके हिन मुल्क जा गद्दार आहिनि, आइन जा गद्दार आहिनि, जेके आइन तोड़ण वारनि सां, आइन खे पंहिंजे पेरनि जे हेठां कुचलण वारनि सां गॾु बीठा हुया, उन्हनि जो फ़ैसिलो इलेक्शन अवाम कंदो आहे, हर 5 सालनि खां पोइ कंदो आहे। सही, हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न, तव्हां वटि जेको हिन वक़्तु निज़ाम आहे
तव्हांजी जेका लीडरशिप आहे तव्हां उन्हनि खे तमामु घणो जेको आहे तव्हां उन्हनि जा फॉलोअर बि आहियो, सपोर्टर बि आहियो ऐं उनजे मेंबर बि आहियो पार्टी जा, पर इहो बि त हिकिड़ी ज़्यादती आहे न त हिकिड़ी ख़ानदान जा एतिरा माण्हू हर शइ जे मथां वेठा आहिनि, हर शइ हर इदारो तव्हां खणो उन में को न को शरीफ़ फैमिली जो तव्हांखे माण्हू मिलंदो, इहो बि त मतिलबु ॿियनि जो हक़ न आहे छा? मां थो चवां, मूंखे इन ॻाल्हि करण में साईं खे ख़बर असां केतिरा पार्टी वोकल रहंदा आहियूं, मां चवां थो ग़लति आहे, न थियणु घुरिजे। अचो सभु गॾिजी, इहे इन्हनि मसइलनि ते कोई कोन ईंदो असां सां गॾु, छो जो हिन में चौधरी शौकियार साहिब जो रस्तो बि बंदि थी वेंदो, उन्हनि जे ख़ानदान जो ई बंदि थी वेंदो, परवेज़ इलाही, मुनिस इलाही, फलाणा इलाही, सभु असांखे यादि आहिनि न। असां चऊं था अचो सभु गॾिजी, ज़रदारी साहब बि कोन ईंदो हुन ॻाल्हि ते, ज़रदारी साहब, बिलावल, बख्तावर, आसिफा, अदी फरियाल, सभु टपी साहब, असां चऊं था त बाबा अचो गॾिजी करे आइन में इहे अमेंडमेंट कयो न, अचो त आइनी कदगन हणो त को बि फैमिली, जेकॾहिं को प्राइम मिनिस्टर थो थिए, को चीफ मिनिस्टर थो थिए, त हुनजे फैमिली जो को बि माण्हू जेको आहे MNA MP या ॿी का मराहत न वठंदो। अचो हुन ते कानूनी आइनी उन ते रकावट पैदा कयो हुनजे अॻियां, अचो अहिड़े क़िस्म जूं शयूं कयो। हिकिड़ी ॻाल्हि, इमरान ख़ान साहिब शुरू में आयो न, चवंदो त बाबा ये इलेक्शन गरीब आदमी कैसे लड़ सकता है, ग़रीबनि जी ॻाल्हि कई, हुनजी शुरूआत तहरीक इंसाफ़ जी इन फॉर्मूले तां थी। उन खां पोइ जॾहिं प्रैक्टिकल सियासत में आयो न त सभु अमीर माण्हू पंहिंजी पार्टी में खणी आयो, त उहो कमु तमामु ॾुखियो आहे साईं, मुंहिंजा ॾुखियो कम ते अचो साईं। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा त साईं त पंहिंजी ॻाल्हि इहा कई त इन ते सभिनि खे गॾु थियणो पवंदो ऐं रियलाइज़ था कनि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी आहे, घटि में घटि मूंखे त जमहूरियत नज़र थी अचे हिन घटि में घटि हिन प्रोग्राम में असां वेठा आहियूं। तव्हां चयो त भई गुज़िरियल 20 सालनि में तव्हां पाण खे बि ब्लेम था कयो ऐं हू बि चवनि था त असां हिन ॻाल्हि खे असांखे बि नथी वणे, हिन ते सभिनि खे यकजा थियणो पवंदो। पर हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो सुवालु इहो आहे त छा इनकलाबी रस्तो आहे? असां ॾिठोसीं इंडिया में अन्ना हज़ारे जेको आहे उहो वेठो माण्हुनि खे वठी, काफ़ी ॾींहं वेठो, हिकु ॾींहुं न वेठो, ऐं हू हिकिड़े मसइले ते वेठो, लोकपाल बिल, ऐं कांग्रेस खे हुन मजबूर कयो त हुन में का जेका अमेंडमेंट आणनि, लेजिस्लेशन हुन ते कनि। त तव्हां बि जेके मसइला ॿुधाया आर्टिकल 24, 32 या ॿिया जेके इलाही सारा आहिनि, त उन ते तव्हांखे बि इहो रस्तो त हुयो त तव्हां गवर्नमेंट ते प्रेशर अहिड़े तरीक़े सां कयो, बजाए हिन जे हुनखे तव्हां चओ त वज़ीर आज़म खे घरेलू वञे या जेको आहे पार्लियामेंट डिसॉल्व कयो, त इन ते तव्हां बिल्कुलु तव्हांजो राइट आहे, तव्हां वञी उते अञा लख ॿ मां सम्झां थो अगरि तव्हां उहो पॉइंट कयो आहे त शायदि आम माण्हू बि तव्हां सां गॾु निकिरी पिया, त उन ते तव्हां बजाए हिन जे तव्हां उहो रस्तो तव्हां इख़्तियार कयो आहे। हीउ रस्तो मतिलबु थोरो आहे हिन में आम माण्हू बि थोरो कंफ्यूज़्ड आहे। सिचुएशन हिकिड़ो त मां चवंदुसि त सुठो आहे त भाऊ मुंहिंजे नंढे सिंधी चैनल ते इहा ॻाल्हि कई आहे की हुजे की उर्दू चैनल ते शाम जो पेशी थी वञे बचाव थियो आहे। अच्छा ॿी ॻाल्हि तव्हांखे चवां, पर ही बि ॾिसनि था जेको आहे उते वरी घटि थो अचे, लाहौर में को ॿ टे ॼणा न नज़र आयो, मूंखे बचाव थियो आहे भाउ जो, ख़ैरु आहे। ॿी ॻाल्हि चवां तव्हांखे, ॾिसो वक़्तनि जी ॻाल्हि हूंदी आहे, हाणे असां पंहिंजे वक़्तनि जी ॻाल्हि कयूं त जेकॾहिं असां अटे जो, खंड जो, पेट्रोल जो रेट्स जी डिफरेंस कयूं न ऐं कर्ज़नि जो, त उहो हिकिड़ो वॾी इन अलॻि डिबेट थी सघे थी। मुंहिंजी वॾी रिसर्च थियल आहे, असांजो 2007 ताईं दौरु, हीउ दौरु, हर इशू ते अलहमदिल्ला असांजी कारकर्दगी, मां नथो चवां 100% बहितर हुई, इलाही कमियूं हुयूं, पर हितां माना 100% इन्हनि खां हिन वक़्त खां बहितर हुई। बाक़ी जेकी तव्हां ॻाल्हि कयो त जेकॾहिं इंडिया जहिड़ा इलेक्शन थिया हुजनि हा न, त उहो मैंडेट जेको पार्लियामेंट में जेके पार्लियामेंट वेठल हुजनि हा, उहो जेकॾहिं जेन्युइन मैंडेट हुजे हा त असां बिल्कुलु ॻाल्हि कयूं हा। हाणे पार्लियामेंट ई असांजी जाली आहे न, हुन में जेके 2011 जा इलेक्शन थिया आहिनि, उहो ॾिसो भाऊ बि नाराज़ आहे, मां बि परेशान आहियां, जेको खटियल आहिनि उहे बि परेशान आहिनि, त जालसाज़ी थी, जेके हाराइजी कराची हिकिड़े हल्के जो रिज़ल्ट अची वियो, 1,78,000 ते नबील कबूल कामयाब थी वियो। हाणे 1,78,000 वोट जी काउंटिंग जेको आहे उहो 7 बजे कीअं थी सघे, 1,78,000 जिन्हनि काउंट कयो, कंप्यूटर काउंट कयो, मतिलबु मां सम्झां थो ही पार्लियामेंट इन में माना हिकिड़ो फ़खरुद्दीन इब्राहिम जी शक्ल अची वई, असांजो बाबा 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 अची वियो, असां आश्रय में मारिजी वियासीं, असां इन्हनि जी ॻाल्हियुनि में मारिजी वियासीं, उन जे रिज़ल्ट में कुझु ई कोन थियो। छो इन्हनि उहो इंक न लॻाई, छो जालसाज़ी कई, इहा तय आहे त इलेक्शन रिग्ड आहिनि। जॾहिं पाण चौधरी निसार अली ख़ान पाण असेंबली में बयानु ॾिनो आहे कि जी हर हल्के में 60-70 वोट जाली हैं, हाणे इन्हनि जो फेडरल मिनिस्टर फॉर इंटीरियर जॾहिं असेंबली में इहे न जिलानी साहिब सां ॻाल्हाए थो, असेंबली में बयानु थो ॾिए त हिकिड़े हल्के में 60-70 वोट जेके आहिनि जाली आहिनि। यार ॻाल्हि ॿुधो, असांखे जेकॾहिं मुंहिंजो बुख़ार हुजे, डिस्प्लिन ड्राइवर सां वठी अचे स्टाफ, उहो चए असीं मूंखे शक आहे त जाली आहे, त मां चवंदो आहियां डिस्प्लिन न वठंदुसि, यार बुख़ार आहे मथां अची वञे। हेॾो सारो मुल्क 4 साल 4.25 साल छो असां हलाइण ॾियूं? बाक़ी ठीकु आहे, असां इहो कड़ो घूट ज़हर जो ढुक पी वञूं हा, जेकॾहिं इन्हनि जा वाइदा पूरा थिया हुजनि हा त असां
लोड शेडिंग ख़त्म कंदासीं, असां डेट्स ख़त्म कंदासीं, सर्कुलर डेट ख़त्म कंदासीं, कर्ज़ा ख़त्म कंदासीं, IMF सां लोन कोन वठंदासीं, असां कानून जी हुक्मरानी करे छॾींदासीं। हुतमा हलंदा न, असां कुर्बानी ॾेई छॾी त ठीकु आहे। इन अलावा अवाम बि लाइ कुझु कोन कयो आहे। IMF जे एजेंडा ते हलूं पिया, अमेरिका बरतानिया जा असां एजेंट्स थी वेठा आहियूं हुकूमत जे अंदरि, छो छॾींदासीं? असां ॻाल्हि इहा आहे, असां कामयाबु थियूं, अल्हम्दुलिल्लाह माण्हू जो पार्ट आहियां, असांजी कामयाबी थींदी, न बि थींदासीं, शहीद थींदासीं, पर इहो चवंदासीं असां अवाम जी जंग में शहीद थिया आहियूं। सही साईं, वॾी महिरबानी। अलीम आदिल शेख साहिब, तव्हां हिकिड़ो ॾींहुं कराची आयो ऐं तव्हां वक़्तु कढियो सिंध TV जे लाइ ख़ुसूसी ट्रांसमिशन में। साईं राजा खलील अंसारी साहिब, तव्हांजी बि वॾी महिरबानी, ऐं इहा बि महिरबानी त तव्हां कुझु ग़लतियूं पंहिंजियूं बि जेके आहिनि उहे मञियूं आहिनि। हक़ीक़त पसंदि हुजणु घुरिजे माण्हू खे। हाणे बि चवंदो आहे साईं शहीद भई कोई कोन थींदा, हर शइ सही थी वेंदी आहे। जी नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी असांजे महिमाननि जी, ऐं असांजी जेका ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे उहा जारी रहंदी। बुलेटिन ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, असां पोइ तव्हांखे वरी जॉइन कंदासीं। वॾी महिरबानी।